मौलाना रोम चो त बिश्नो अज़नी चूं हिकायत मी कुनत अज़ जुदा या शिकायत मी कुनत ऐं लतीफ़ चो त वढियल थी वायूं करे कुठल कूकारे हुन पिण पंहिंजा सारिया हीअ हंजूं हदनि लाइ हारे। असांजे समाज में उस्ताद अहिड़ो किरदारु आहे जेके अॻु बि इहा ॻाल्हि चईसीं त बिल्डर्स ऑफ द नेशन हूंदा आहिनि, जेके क़ौम सवारींदा आहिनि, क़ौम खे नई राह ॾेखारींदा आहिनि ऐं क़ौम जे लाइ संगे मील ऐं मशल राह जो किरदारु अदा कंदा आहिनि। अॼु पाण हिन हमसरी अदबी निशस्त में जंहिं शख़्सियत सां हाज़िर आहियूं उन पंहिंजी सॼी ॼमार दर्सो तदरीस खे ऐं इल्मो आगाहीअ जे लाइ सरफ़ कई ऐं अॼु उन शख़्सियत जो तारुफ़ आहे डॉक्टर ग़ुलाम अली बुरड़ो साहब। मुंहिंजा बि उस्ताद आहिनि ऐं मुंहिंजे पूरे इंटायर एकेडमिक कैरियर में जेकॾहिं मां चंद उस्तादनि मां मुतासिर आहियां या जिन मूंखे उत्साह ॾिनो त उन्हनि में डॉक्टर ग़ुलाम अली बुरड़ो साहब हिकु आहिनि। पंहिंजी अॼोकी अदबी निशस्त कुझु सवाल साईंअ खां पाण रिलेटेड टू टीचिंग फील्ड कंदासीं ऐं उनखां पोइ जेका असांजी गुफ़्तगू हूंदी उहा अॼुकल्ह साईं जन हिकिड़ो नॉवल पढ़नि पिया, यकीनन उहो शायदि हुनजी साईं जी थर्ड रीडिंग आहे उन नॉवल खे। उहो आहे गैब्रियल गार्शिया मार्किस जो मशहूरु नॉवल 100 Years ऑफ सॉलिट्यूड। मुंहिंजो जेको पहिरियों ई सुवालु हूंदो साईं खां उहो हुननि जे प्रोफेशन जे हवाले सां आहे त असां काफ़ी अहिड़ा नौजवान ॾिठा पंहिंजे कैंपसिस में जिन इंग्लिश डिपार्टमेंट खे सिलेक्ट कयो फॉर द सेक ऑफ कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स ऐं हुननि इन लाइ कयो त दे शुड लर्न इंग्लिश। पर अॼु इहो असां ॾिठो आहे त यूनिवर्सिटी मां ग्रेजुएशन करण जे बावजूद बि मास्टर्स करण जे बावजूद बि असांजा स्टूडेंट उन लेवल जी इंग्लिश नथा लिखी सघनि। इन जे पोयां कहिड़ा बुनियादी कारण आहिनि? वॾी महिरबानी मंसूर, तव्हां मुंहिंजे लाइ एॾा ख़ूबसूरत जुमिला चया ऐं आउं उनखे उस्ताद ई नथो मञा जंहिंजो पंहिंजे शागिर्द ते इम्पैक्ट न हुजे। ज़ाहिर आहे तव्हां ज़िक्र कयो त तव्हांजी लाइफ ते, कैरियर ते, तव्हांजी आइडियोलॉजी सोचुनि ते मुंहिंजी शख़्सियत ऐं मुंहिंजे पढ़ाइण जे अंदाज़ जो ऐं मुंहिंजी टीचिंग जो असरु रहियो आहे। उनजे लाइ मां पंहिंजो पाण खे भागवंत सम्झां थो, मां पंहिंजा भला भाग सम्झां थो त तव्हां जहिड़ो हिकिड़ो बाशऊर, फ़हम ऐं इदराक वारो, सोचींदड़, तड़पंदड़ दिलि रखंदड़, तमामु सुठो रीडर, एक्सटेंसिव रीडर, हिकिड़ो इंडिविजुअल, हिकिड़ो शख़्स जेको अॼु पंहिंजी हिमत, पंहिंजे मुताले, पंहिंजे मुशाहिदे, पंहिंजे पेरनि ते पंहिंजी हिकिड़ी अलॻि सुञाणप रखे थो असांजे समाज में, उहो मूं लाइ अहिड़ा सुठा ऐं ख़ूबसूरत जुमिला चवे ऐं इन में मुंहिंजो को किरदारु ऐं रोल रहियो हुजे तव्हांजी शख़्सियत साज़ी में, तव्हांजी ज़हन साज़ी में। इन खां पोइ तव्हांजे सवाल जे हवाले सां ऐं इहो चवणु चाहींदुसि त ॾिसो, इंग्लिश डिपार्टमेंट जंहिंखे असीं डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश चवंदा हुआसीं, पोइ 2007 खां पोइ वरी उहो इंस्टीट्यूट थियो, छो त असां वधीक डिग्री प्रोग्राम ऑफर शुरू कयासीं। त इंस्टीट्यूट ऑफ इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर यूनिवर्सिटी ऑफ सिंध जे लाइ कुझु इहा थोरी ग़लतफ़हमी शुरू खां रहंदी आई आहे त शायदि हिते सिर्फ़ु ग्रामर ऐं लैंग्वेज पढ़ाई वेंदी आहे, जॾहिं त इहो ईअं बिल्कुलु बि न आहे। हिकिड़ी फैलसी आहे, इहो हिकिड़ो मिसपरसेप्शन रहियो आहे वॾो, आयरनिकल आहे, बदकिस्मती आहे त काफ़ी जेके नौजवान आहिनि उहे इंग्लिश डिपार्टमेंट जी जॾहिं चूंड कनि था, जॾहिं उन्हनि खे चूंड जो अख़्तियार मिले थो त तव्हां कहिड़े डिपार्टमेंट में दाख़िला वठणु चाहींदव, त हू इहा चूंड कनि था त असां इंग्लिश डिपार्टमेंट वञूं त जीअं असांजी इंग्लिश लैंग्वेज इम्प्रूव थिए। पर पोइ अॻिते हली उन्हनि खे इहो डिसइल्यूजन थो थिए, उहे इन इल्यूजन खां ॿाहिरि बि अचनि था ऐं तेसि ताईं नुक़सान बि थोरो थी थो चुको हुजे त हू ॾिसनि था अची त न बाबा, हिते त राइटर्स पिया पढ़ाइनि, पोइट्री पिया पढ़ाइनि, प्रोज़ पिया पढ़ाइनि, ड्रामा पिया पढ़ाइनि, लिटरेरी टर्म्स पिया पढ़ाइनि ऐं ॿिया अहिड़ा कई सब्जेक्ट्स जेके पढ़ाया वञनि था, हर उहा शइ पढ़ाई वञे थी सवाइ डायरेक्ट इंग्लिश लैंग्वेज टीचिंग जे, जंहिंमें उन्हनि खे ग्रामर, हा हिकिड़ो कोर्स ज़रूरु आहे जेको इंग्लिश कंपलसरी जो कोर्स आहे, जेको अक्रॉस द यूनिवर्सिटी 76 डिपार्टमेंट्स में ई पढ़ायो थो वञे। उन खां हटी करे बाक़ी जेको मेजर कोर्स आहे उहो त असांजा मेजर कोर्सिस जा लैंग्वेज टीचिंग सां को बि तालुक़ु नथा रखनि। हा एतिरो ज़रूरु आहे त इंग्लिश डिपार्टमेंट में 4 साल रहण सां ऐं जेकॾहिं एम फिल थो करे त 6 साल रहण सां माण्हू जी जेका नेचुरल लैंग्वेज प्रोफिशंसी आहे, छो त हुते इनपुट एॾो रिच आहे, सभई लेक्चर्स इंग्लिश में थियनि था, प्रेज़ेंटेशन स्टूडेंट्स इंग्लिश में ॾियनि था, पाण में उन्हनि जी जेको इंट्रोडक्शन ऐं इंटरफेस थिए थो उन में बि घणे भाङे हू प्रेफर कनि था, उहे इंग्लिश ॻाल्हाइनि था ऐं उन इंग्लिश लैंग्वेज जे इन एॾे फ्रीक्वेंट ऐं रिच वाहिपे जे करे लामहाल हुननि जी इंग्लिश बहरहाल ॿियनि सभिनी डिपार्टमेंट जे स्टूडेंट्स जे मुक़ाबले में बहितर ज़रूरु थिए थी। ऐं इहो न चाहींदुसि त ॿियनि डिपार्टमेंट जे स्टूडेंट्स खे इंग्लिश ओतिरी नथी अचे, ओतिरी सुठी लिखी ऐं ॻाल्हाए नथा सघनि, देयर आर एक्सेप्शन्स ज़रूरु हूंदियूं,
पर एक्सेप्शन कॾहिं बि मिसाल न थींदो आहे. Exception remains an exception. It cannot be cited and quoted as an example or as an evidence. इन जे करे आउं इहो चवां थो त असांजे इंस्टीट्यूट ऐं डिपार्टमेंट जे स्टूडेंट्स जी इंग्लिश जी प्रोफिशंसी, पोइ उहा स्पोकन हुजे या पंहिंजो रिटन हुजे, उहा काफ़ी बहितर रहे थी. हाणे सुवालु इहो आहे त इहा जेको हिकिड़ो क्लेम आयो आहे समाज में, जितां बि आयो आहे, त भई इंग्लिश डिपार्टमेंट में ग्रेजुएशन करण खां पोइ बि स्टूडेंट्स इन क़ाबिल नथा थियनि जो हिकिड़ो एक्यूरेट एरर फ्री ग़लतियुनि खां पाक हिकिड़ो को अहिड़ो पैराग्राफ स्ट्रॉन्ग लिखी सघनि. त मुंहिंजे ख़्याल में पहिरीं ॻाल्हि त अहिड़नि स्टूडेंट्स खे आउं सम्झां थो त इलाही घटि हूंदा, तमामु माइनॉरिटी में थी सघनि था, जेके 4 सालनि में इन प्रोफिशंसी खे बि न पहुची सघनि त हू पंहिंजो हिकिड़ो पैराग्राफ डेवलप करे सघनि. यकीननि हूंदा, ऐं इन खां इनकार बि नथो कयां, पर आउं इहो थो सम्झां त असांजा जेके 80 to 90% स्टूडेंट्स आहिनि, उहे न सिर्फ़ु तमामु ख़ूबसूरत असराइती ज़बरदस्त एक्सप्रेसिव इंग्लिश लिखी ऐं ॻाल्हाए सघनि था, पर तव्हां ॾिठो हूंदो त जेको जीअं तव्हां पाण बि ज़िक्र कयो त जेके सेंट्रल सुपीरियर सर्विसिस जा जेके एग्ज़ामिनेशन्स कंपेरेटिव एग्ज़ामिनेशन्स आहिनि, चटाभेटी वारो जेको CSS जो इम्तिहान थिए थो पाकिस्तान में, जंहिंखे हाईएस्ट स्टैंडर्ड वारो इम्तिहान चयो थो वञे, त उन में बि तव्हां ॾिठो हूंदो त जेका इलाही घणो रेशो मेजॉरिटी जेके क्वालिफाइंग स्टूडेंट्स एंड कैंडिडेट्स आहिनि, उहे बिलोंग कनि था इंग्लिश डिपार्टमेंट सां या इंस्टीट्यूट ऑफ इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर. इहो ख़ुदि हिकिड़ो सबूत आहे त इहा ॻाल्हि दुरुस्त न आहे त उहे हिकिड़ो पैराग्राफ में नथा लिखी सघनि. ज़रूरु देर आर सर्टन ऑड केसिस हियर एंड देर आर सर्टन लूज़ नट्स, इन खां मां इनकार नथो कयां. उनजो वरी सबबु मां इहो थो सम्झां पंहिंजे तजुर्बे जे आधार त काफ़ी अहिड़ा स्टूडेंट्स अचनि था जेके तमामु वीक बैकग्राउंड खां अचनि था ऐं उन्हनि जो परे सां इंग्लिश जो तालुक़ु न आहे. उनजी जेका प्राइमरी जी सतह जी तालीम आहे, सेकेंडरी स्कूल जी जेका तालीम आहे, उन खां पोइ जेका कॉलेज एजुकेशन आहे, या उन्हनि जो अहिड़नि दूराहनि इलाइक़नि सां तालुक़ु आहे जिते इंग्लिश जो वाइपो या इंग्लिश जा एतिरा सुठा मुअसर उस्ताद न हुजण जे करे या इंग्लिश लैंग्वेज टीचिंग खे फोकस न हुजण जे करे उन्हनि जो जेको बेस आहे उहो ॾाढो वीक रहे थो. ऐं आउं तव्हांखे इहो बि ज़रूरु ॿुधाइणु चाहींदुसि त अहिड़ा स्टूडेंट्स बि मूं पंहिंजे कैरियर में ॾिठा जेके ज़ीरो बैकग्राउंड सां आया. हिकिड़ो असांजो मरहूम दोस्त हुयो, कोविड उहो असांखां खसे वरितो, उहो मरहूम डॉक्टर आफ्ताब अहमद चारण हो. उहो जॾहिं असांजे डिपार्टमेंट में आयो त उनखे सभिनी माण्हुनि इहो चयो त यार तोखे एलिफेंट जी स्पेल बि प्रॉपर कोन थी अचे, बहितर आहे त तूं हिन डिपार्टमेंट खे छॾे वञ. त हू जॾहिं मूं वटि आयो त मूं हुनखे इलाही कावड़ कई, नाराज़ थियुसि. मुंहिंजे भाइटे जो क्लास फेलो हो जंहिंजे करे मूंखे थोरो वेझो हो, त मूं हुनखे इहो चयो त बाबा यू विल नॉट ओनली सर्वाइव बट यू विल एक्सेल. तूं न सिर्फ़ु कामयाबु थींदे पर तूं इनशाला तमामु वॾे मक़ाम ते वेंदे. त हुन चयो कीअं? पोइ मूं हुनखे ग्रामर जा कुझु बुक्स ॿुधाया, कुझु थोरी पर्सनल इंटरवेंशन्स ॾिनियूं, ऐं जॾहिं मूं हुनखे इंकरेजमेंट ॾिनी, इंस्पिरेशन ॾिनी, मोटिवेशन ॾिनी, हिमत अफ़ज़ाई कई, हुनखे ॿुधायो त यू कैन डू इट, त हू इंग्लिश जो पूरो मतिलबु सिंध में जेके चंद ख़ूबसूरत इंतिहाई आइडियल टीचर सम्झा वेंदा आहिनि, उहे ज़बरदस्त क़िस्म जो इंग्लिश जो टीचर थियो. त अहिड़ा कई केसिस आहिनि जंहिंमें ॿार असांजा ट्रांसफॉर्म थिया आहिनि. असांजे पंहिंजे डिपार्टमेंट में अराउंड मोर देन 30 जेके प्रोफेसर्स आहिनि, जिन दुनिया जी मोस्ट प्रेस्टिजियस यूनिवर्सिटीज़ मां, दुनिया जी तमामु बहितरीनु यूनिवर्सिटीज़ मां पंहिंजी डॉक्टरेट कई आहे, PhD कई आहे, उहे बि इन ई डिपार्टमेंट में पढ़िया आहिनि. त तव्हां ॾिसो जेकॾहिं इहा ॻाल्हि सची हुजे हा त एतिरनि हज़ारनि ऐं लखनि जी तइदाद में माण्हू हिन समाज में मुख़्तलिफ़ बैचिस में कामयाबु न थियनि. हा, इहा परसेप्शन जी ग़लती ज़रूरु आहे त उहे ॿार कुझु अहिड़ा हूंदा जेके चंद 100 जेके ग़लति जॻह ते अची विया, उन्हनि खां ग़लति चूंड थी वई, ग़लति चॉइस कयूं ऐं पोइ घुर्बल महिनत बि न कयूं. हिकिड़ो त हुननि जो वीक बैकग्राउंड अॻे ई वीक हो, हू अॻे ई हिकिड़े ज़ीरो बैकग्राउंड सां या बिल्कुलु ई पोइ बैकग्राउंड सां आया हुआ, ऐं उनखां पोइ उन्हनि वरी लैंग्वेज जे तरफ़ ध्यानु न ॾिनो ऐं यूनिवर्सिटी जे ॿियनि मामलात में शायदि पंहिंजो वक़्तु कंहिं तरीक़े सां ज़ाया करे छॾियो ऐं उन वक़्त खे प्रॉपरली यूटिलाइज़ न कयो, या उन्हनि खे उहे कुझु मेंटोर्स न मिली सघिया, अहिड़े क़िस्म जा फ़र्द न मिली सघिया, अहिड़ा उस्ताद न मिलिया जेके उन्हनि खे इहा यकीन दहानी ॾियाराइनि हा त बाबा इंग्लिश सिखणु, लैंग्वेज सिखणु 6 महीननि जी ॻाल्हि आहे. तव्हां कुझु बुक्स वठो ग्रामर जा, ज़ाहिर आहे फॉरेन लैंग्वेज आहे, उन में कुझु बेसिक रूल्स हैज़ टू, हैव टू, डू टू, इज़, एम, आर किथे पवंदी, ग्रामर जा बेसिक्स आहिनि. यू कैन मास्टर देम in 4 to 6 months time, and once you master them you move over to composition and syntax, another 2 months ऐं उन 2 महीननि में तव्हां उहो बि सिखी सघो था. त इन तरीक़े सां जेको माण्हू लैंग्वेज नथो सिखे हिन जो मतिलबु न आहे त हू टैलेंटेड न आहे, पर शायदि हुननि जो उन तरफ़ रुझान कोन हो, हुननि खे सही इंटरवेंशन्स न मिलियूं, जंहिंजे करे कुझु अहिड़ा ऑड केसिस थी सघनि था जंहिंमें हुननि खे हिकिड़े पैराग्राफ लिखण में अॼु बि तकलीफ़ थींदी हुजे. थैंक यू डॉक्टर साहब. इहा ई हूंदी आहे कंहिं परफेक्ट मेंटोर जी ॻाल्हि त जेके बि रॉन्ग परसेप्शन्स, रॉन्ग नैरेटिव्स ऐं जेके जनरेटेड डिस्कोर्सिस हूंदा आहिनि समाज में,
उन्हनि खे कीअं उस्ताद ॾिसे थो ऐं उनखे कीअं उन्हनि जी परसेप्शन राइट डायरेक्शन में खणी अचे थो। हाणे जेकॾहिं अगरि इहा परसेप्शन असां ईअं ई खणी अचूं हा त मुमकिन हो त इहा सालनि ताईं हलंदी अचे हा। पर हाणे हिन परसेप्शन खे जीअं डॉक्टर साहब एड्रेस कयो आहे त असांजा ऑडियंस ज़रूरु ॿुधंदा। ऐं इहो जेको वीक बैकग्राउंड वारो सर ॻाल्हि कई त वीक बैकग्राउंड मां ॿार अचनि था ऐं घुर्बल महिनत बि ॿार नथा कनि, त पाण इहा ॻाल्हि असांखे सोचणी पवंदी ऐं हिन ते कमु करिणो पवंदो। ॿियो असांजे समाज में जेको उस्ताद जो किरदारु आहे उहो तमामु अहम आहे। सो इहो डॉक्टर साहब खां पुछंदासीं त उस्ताद कीअं हुजणु खपे, मतिलबु व्हाट इज़ डेफिनेशन ऑफ टीचर। हा साईं, इहो ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे। उस्ताद कीअं हुजणु खपे? उस्ताद खे उस्ताद हुजणु खपे, ज़िम्मेवार हुजणु खपे, वक़्त जो पाबंद हुजणु खपे। उस्ताद खे ॿ शयूं ॾाढो डिफाइन कनि थियूं, हिकिड़ी महिनत, ॿी मोहबत। माना जेकॾहिं तव्हां मूंखे पुछो त उस्ताद खे ॿिनि लफ़्ज़नि में कीअं कवर कजे, उस्ताद ॿिनि लफ़्ज़नि जो मजमूओ आहे, महिनत ऐं मोहबत। महिनत जो मतिलबु आहे दुनिया में को बि जॉब हुजे, तव्हां ॾिसंदो त उहो दुनिया जो जॉब उन वक़्तु शुरू थींदो आहे जॾहिं माण्हू सुबुह जो उन ऑफिस में, उन डेस्क ते, उन प्रॉपर जॻह ते पहुचंदो आहे पंहिंजी वर्क प्लेस ते। उस्ताद जो कमु इहो न आहे। उस्ताद जो कमु 2-3 ॾींहं अॻु में शुरू थींदो आहे। हुनखे पंहिंजा लेक्चर्स अॻु में तयारु करणा पवंदा, हुनखे पंहिंजी लेसन जी प्लानिंग अॻु में करणी पवंदी, हुनखे 2 रातियूं 4 रातियूं, हफ़्तो, 15 ॾींहं, महीनो अॻु में सॼी शइ खे विजुअलाइज़ करणो पवंदो, स्ट्रीमलाइन करणो पवंदो, प्लान करणो पवंदो। हुनखे ख़बर हूंदी त इहो जेको मूंखे 50 मिनट जो क्लास आहे, हिन 50 मिनट क्लास खे कीअं आउटलाइन कयां। इनखे एजुकेशन सेक्टर में लेसन प्लानिंग चवनि था। को बि टीचर जेकॾहिं प्लानिंग खां सवाइ क्लासरूम में वञे थो त ही इज़ प्लानिंग टू फेल। If he is not planning, he is planning to fail. इन जे करे उस्ताद जो कमु घणो अॻे थो शुरू थिए ऐं उस्ताद जो कमु क्लासरूम ताईं महदूद न आहे। उस्ताद त प्यार जो पांधीअड़ो आहे, उस्ताद त ड्रीम सेलर आहे, उस्ताद त ख्वाब खपाईंदो आहे, उस्ताद त शख़्सियत साज़ी कंदो आहे। उस्ताद जो कमु सिलेबस पूरो करणु न आहे। उस्ताद जो कमु ॿार खे उन जे अंदरि मौजूदु, जीअं गैलीलो चयो आहे, no one can teach anyone anything. He or she has to help him find it within himself. यानी को बि दुनिया जो माण्हू कंहिं बि दुनिया जे ॿिए माण्हू खे का बि शइ सेखारे नथो सघे। सेखारण जे बजाए हू उनखे असुल में छा थो करे, जो उनखे ॿुधाए थो त बाबा तुंहिंजे अंदरि ही सलाहियतूं मौजूदु आहिनि, तूं पंहिंजी सलाहियतुनि खे सुञाण, तूं उन्हनि खे डिस्कवर कर, तूं उनखे टेप कर, तूं उन्हनि खे अनफोल्ड कर। उस्ताद पंहिंजे उन ॿार खे उन जी सलाहियतुनि खे अनफोल्ड करणु सेखारींदो आहे। हू उनखे ख्वाब ॾिसणु सेखारींदो आहे। हू उनखे इहो ॿुधाईंदो आहे त तुंहिंजे लाइ हिन दुनिया में का बि शइ इम्पॉसिबल कोन्हे। हू इहो हुनखे ॿुधाईंदो आहे त यू कैन रीच स्टार्स, ऐं ही और शी डज़ रीच स्टार्स। हू हुनखे उहो प्यारु ॾींदो आहे। When a student is blind, teacher becomes his eyes. When a student is deaf, teacher becomes his ears. When a teacher is dumb, he becomes his tongue. जॾहिं हू निराश हूंदो आहे, उदास हूंदो आहे, मायूस हूंदो आहे, डीमोटिवेटेड हूंदो आहे, डिस्करेज हूंदो आहे, त उस्ताद हुन वटि अची ईंदो आहे उमेदुनि जा ॾीआ खणी। उस्ताद हुनखे अची चवंदो आहे त बाबा तुंहिंजे लाइ दुनिया में हर शइ मुमकिन आहे, आउं जो वेठो आहियां, तूं पंहिंजो पाण में यकीन रख। हू हुनखे कॉन्फिडेंस ॾींदो आहे, हू हुनखे खंभ ॾींदो आहे, हू हुनखे पर ॾींदो आहे, पर हुनखे इहो बि ॿुधाईंदो आहे त तूं पंहिंजो पाड़ू न विसारजांइ। हिन काइनात में 2 शयूं ॾाढियूं वॾियूं इंपॉर्टेंट आहिनि, हिकिड़ा रूट्स, ॿिया विंग्स। तव्हांखे विंग्स हुजनि त ई उॾामो, सॼी दुनिया तव्हांजी आहे। जीअं चवंदा आहिनि न त रीज़न कैन टेल यू ओनली अंडरस्टैंडिंग, imagination can take you everywhere. Logic will take you to a solution of one single specific problem. मंतक तव्हांखे हिकिड़े मसइले जो हल ॿुधाए सघंदो, पर इमेजिनेशन उहा शइ आहे जेका तव्हांखे सॼी दुनिया में पुॼाए छॾींदी, सॼी दुनिया तव्हांजे ज़हन, तव्हांजे दिलि में समाइजी वेंदी। त महिनत, प्यार, मोहबत, डिवोशन, डेडिकेशन, इहे उस्ताद जूं निशानियूं हूंदियूं आहिनि। उस्ताद ख्वाब खपाईंदो आहे, जीअं मूं ज़िक्र कयो, ऐं उस्ताद शागिर्द खे ही इंट्रोड्यूसिस अ स्टूडेंट टू अ स्पीकर इनसाइड हिम, to a writer inside him, to a philosopher inside her, to an intellectual inside her. उस्ताद जो कमु इहो आहे त हर शागिर्द खे जेको आहे परूड़े, परखे, उन सां तालुक़ु क़ाइमु करे, उनखे इहो सम्झे त हिन में कहिड़ो एप्टीट्यूड मौजूदु आहे, हिन में कहिड़ियूं शयूं आहिनि जिन खे ही एक्चुअलाइज़ करे सघे थो। जीअं मैस्लो जी थियरी आहे त कहिड़ी उहा स्टेज आहे जंहिंमें हू सेल्फ एक्चुअलाइज़ेशन जी तरफ़ वञे, जंहिंमें हू दुनिया जो बहितरीन खां बहितरीन कमु करे सघे। असांजो कमु आहे टीचर जो त असां हिकिड़े नावेलिस्ट खे सुञाणींदा आहियूं त हीउ उहो शागिर्द आहे जेको हिन दुनिया में तमामु वॾो नावेलिस्ट थींदो। हीअ उहा मुंहिंजी शागिर्दयाणी आहे जेका हिन दुनिया में तमामु वॾी शाइरा थींदी। हीउ उहो माण्हू आहे जेको हिते हिन दुनिया में तमामु वॾो साइंटिस्ट थींदो। हीउ उहो माण्हू आहे जेको दुनिया में तमामु वॾो रिसर्चर थींदो। त उस्ताद इंट्रोड्यूस द स्टूडेंट टू हिमसेल्फ एंड हरसेल्फ। ऐं टीचिंग इज़ नॉट लाइक फिलिंग अ बकेट। माना असां ईअं न चवंदा आहियूं त टीचर ईअं हुजे पियो ॻाल्हाए सॼो ॾींहुं, बाल्टी हेठां रखी छॾिजे
हू हिकिड़ी टोटी वांगुरु हुजे जंहिंमां पाणी हुजे पोइ उहा बाल्टी भरिजी वञे। टीचर त हिकिड़ो स्पार्क हूंदो आहे न। टीचिंग इज़ नॉट फिलिंग ऑफ अ बकेट, इट्स बर्निंग ऑफ अ माइंड, इट्स स्पार्किंग अप ऑफ अ माइंड। माइंड खे जेको आग लॻाए छॾे, इट सेट्स स्टूडेंट्स माइंड अब्लेज विद आइडियाज़, विद लॉन्गिंग फॉर लर्निंग। ॿियो उस्ताद हिकिड़े क्लास में या हिकिड़े सब्जेक्ट में छा पढ़ाए सघंदो? उस्ताद इहो पढ़ाईंदो त हू उनखे ॿार खे लर्निंग सां प्यार में मुब्तला करे सघे। A great teacher has to infect a child, he has to push him into love with learning. जेकॾहिं उस्ताद ॿार खे लर्निंग जो प्यार ॾियण में कामयाबु थी वियो, लर्निंग सां मोहबत करण में, इश्क में, जुनून में मुब्तला करे वियो, त लर्निंग विल कम ऑन इट्स ओन। उहा पोइ लर्निंग पंहिंजे लेखे थींदी, छो त हाणे उन शागिर्द खे लर्निंग सां प्यार थी वियो, किताबनि सां प्यार थी वियो, आइडिया सां प्यार थी वियो, एक्सप्लोर करण सां प्यार थी वियो, परूरण ॻोल्हण जुस्तजू करण सां प्यार थी वियो। हाणे हू माण्हू ई ॿियो थी वियो। उस्ताद माण्हू खे बदिलाए छॾींदो आहे, उस्ताद हुनखे ट्रांसफॉर्म कंदो। उस्ताद सिर्फ़ु क्लासरूम में उस्ताद न हूंदो आहे, उस्ताद जॾहिं क्लास खां ॿाहिरि निकिरंदो आहे, सुठे उस्ताद खे क्लासरूम जी ज़रूरत बि घटि रहंदी आहे। ऐं ईअं नथो चवां न रहंदी आहे। ज़ाहिर आहे फॉर्मल एजुकेशन सिस्टम में ऐं सेटअप में उस्ताद खे सब्जेक्ट्स जी, क्लासरूम्स जी, सभु शयुनि जी ज़रूरत बि आहे, पाबंदी बि करणु घुरिजे। कंदो आहियां, आउं बि कंदो आहियां, पर उहो ओसि ताईं महदूद न हूंदो आहे। उस्ताद जिते बीहंदो आहे, जंहिं जॻह ते वेहंदो आहे, उते क्लासरूम लॻी वेंदो आहे। शागिर्दनि जा मेड़ गॾु थी वेंदा आहिनि। हू हुननि खे उत्साह ॾींदो आहे, उमंग ॾींदो आहे, होप ॾींदो आहे, पंहिंजे पाण सां तारुफ़ कराईंदो आहे, इम्पॉसिबल शयुनि खे पॉसिबल करे ॿुधाईंदो आहे। हू हुननि खे चवंदो आहे त तव्हां में अलाह पाक हर उहा सलाहियत रखी आहे, हर उहो टैलेंट रखियो आहे जेको कंहिं बि दुनिया जे कंहिं बि ॿिए इंसान में हूंदो। फ़क़ति ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त तव्हां ख़ुदि खे सुञाणो, पंहिंजे पाण जे अंदरि घिरी वञो, पंहिंजे टैलेंट खे ॾिसो ऐं महिनत कयो। ॾिसो, महिनत जो को बि नेमुल बदल कान्हे। समटाइम्स ईअं बि थियो आहे कैरियर में त मोस्ट टैलेंटेड माण्हुनि खे वधीक महिनत करण वारा माण्हू मारे वेंदा आहिनि, गोए खणी वेंदा आहिनि, छाकाणि त हू कंसिस्टेंट एफर्ट में यकीन रखंदा आहिनि। हू हर वक़्तु पंहिंजे शख़्सियत खे वधाईंदा रहंदा आहिनि, पंहिंजे इल्म खे वधाईंदा रहंदा आहिनि, महिनत कंदा रहंदा आहिनि, महिनत कंदा रहंदा आहिनि, महिनत कंदा रहंदा आहिनि, कॾहिं बि महिनत करण खे गिव अप न कंदा आहिनि। नतीजे में कॾहिं कॾहिं मोस्ट टैलेंटेड माण्हू वरी छा कंदा आहिनि, उहे नेचुरली तमामु बासलाहियत हूंदा आहिनि, पर उहे पंहिंजो फोकस लूज़ करे वेंदा आहिनि घुरबर महिनत न करण जे करे। असां हिकिड़ो अंग्रेज़ी में कोट आहे, अ जीनियस बिगिन्स अ ग्रेट वर्क बट ओनली लेबर फिनिशिज इट। को दुनिया जो अज़ीम तरीन माण्हू को बि अज़ीम नाविल लिखणु शुरू त करे सघे थो, पर जेसि ताईं हुन में पघर वाइण जी, 6 कलाक डेस्क ते वेहण जी, हिकु हंधि पाण खे पाबंद करे वेहण जी, लिखण जी, 20 पेजिस हिकु वक़्तु लिखंदो न रोज़ानो, त हू कॾहिं बि जीनियस न थी सघंदो। इन करे जीनियस इज़ 1% इंस्पिरेशन, 99% पर्सपिरेशन। 1% उत्साह आहे, 99% पघर आहे। पघर वाहे, वेहे, ॿोले, लिखे, पढ़े, तॾहिं वञी कामयाबी माणींदो ऐं दुनिया खे बि बदिलाईंदो। तव्हां पंहिंजे इन सुवाल जो जवाबु शाबत ते भिटाईजे इन शेर सां ॾियणु चाहींदुसि त ॿरी जिन ॿारी आउं न जीअंदुसि उन्हनि, जोॻीअड़ा आहिनि जग में नूरी ऐं नारी, ॿरी जिन ॿारी आउं न जीअंदुसि उन ॾींहुं। त उस्ताद पाण खे ॿारे रोशनी कंदो आहे, पंहिंजे ज़हन खे जलाए, पंहिंजी दिलि खे जलाए रोशनी कंदो आहे, ऐं पोइ ईअं चवंदो आहे, अब जिसके जी में आए पाए वो रोशनी, हमने तो दिल जला के सरेआम रख दिया। अहिड़ा ई उस्ताद हुआ जेके हेलन केलर जी ज़िंदगी में बि आया। हुनखे अखियुनि जी बसारत खां भले जो महरूम हुई, पर हूअ अंदर जे बसीरत सां मालामाल हुई, ऐं इहो फ़क़ति उस्ताद ई करे सघिया। हुनजी सेल्फ एक्चुअलाइज़ेशन ऐं सेल्फ डिस्कवरी। तॾहिं त लतीफ़ बि चयो त अंदरि तूं उजाड़ पनाह पढ़ंदे केतिरा। त ॻाल्हि अंदरि उजाड़ण जी आहे। इन अंदरि उजाड़ण लाइ जेके किरदार असांजे समाज में मौजूदु आहिनि, उहो उस्ताद ई आहे। उस्ताद ई असांजे लाइ संगे मील जो किरदारु अदा कंदा आहिनि। सो हींअर पाण अचूं था नॉविल जे तरफ़, ऐं उन नॉविल ते साईं जी हींअर 3rd रीडिंग आहे उन नॉविल खे। सो ही नॉविल आहे गार्शा मार्केस जो, फिक्शन आहे। त पहिरीं त शुरूआत इन खां ई कंदासीं त फिक्शन ऐं हिस्ट्री में कहिड़ो फ़र्क़ु आहे। साईं थोरो इन ते रोशनी विझनि, उन खां पोइ नॉविल ते अचूं था। साईं ॾाढो इम्पॉर्टेंट सुवालु आहे इहो बि। असल में मां इहो सम्झो आहे त लिटरेचर ऐं हिस्ट्री में इहो फ़र्क़ु हूंदो आहे, मुंहिंजे ख़्याल मुताबिक़, थी सघे थो ग़लति बि हुजां, त लिटरेचर में तारीख़ूं ऐं नाला सही न हूंदा आहिनि, फिक्टिशस हूंदा आहिनि, बाक़ी सॼो सच हूंदो आहे। ऐं वरी हिस्ट्री में अक्सर इहो ॾिठो वियो आहे, इहो मुंहिंजी हिकिड़ी प्रोपोज़िशन आहे, ख़्यालु आहे, जंहिंसां काफ़ी माण्हू डिसएग्री बि करे सघनि था, त उन में वरी घणे भाङे नाला ऐं तारीख़ूं त सही हूंदियूं आहिनि, बाक़ी मामला जेके आहिनि उहे शायदि एतिरा सही न हूंदा आहिनि।
ऐं उन्हनि में काफ़ी ट्विस्टिंग हूंदी आहे। त मुंहिंजे ख़्याल में लिटरेचर में नाला ऐं तारीख़ूं ग़लति हूंदा आहिनि, बाक़ी सच हूंदो आहे, ऐं हुन में नाला ऐं तारीख़ूं त एग्ज़ैक्ट हूंदा आहिनि, सही हूंदा आहिनि, बाक़ी मामिलो तव्हां सम्झी सघो था। सिंपलेस्ट डेफिनेशन सर ॿुधाई। हाणे पाण नॉवल जे कहाणीअ तरफ़ अचूं था त हिन कहाणीअ जो पस मंज़र, हिन कहाणीअ जा मेजर कैरेक्टर्स, मेजर इवेंट्स साईं असांखे थोरा ॿुधाईंदा ऑडियंस खे, त ख़बर पए त हीअ नॉवल जी कहाणी शुरू कंदी थिए ऐं कहाणी जो इख़्तिताम किथे थिए। हा साईं मुंहिंजा हीउ जेको गैब्रियल गार्सिया मार्क्वेस जेको कोलंबियन राइटर आहे, इन जो हीउ नाविल आहे 100 Years of Solitude। तव्हांखे इहो ॿुधी ख़ुशी थींदी त इन जा जेको आहे सो 46 ॿोलियुनि में तर्जुमो थी चुको आहे, ऐं इन जूं मोर देन 15 मिलियन कॉपीज़ जेके आहिनि उहे दुनिया में सेल थी चुकियूं आहिनि, माण्हुनि खे पढ़ियो आहे। बेंदिया फैमिली जे बारे में हीउ नाविल आहे। हिकिड़ी बेंदिया फैमिली आहे, हिकिड़ो नओं ॻोठु ठाहीनि था। असल में हिननि जा वॾा हा कंहिं ज़माने में हुआ, हिकिड़ो माण्हू आहे उर्सुला नाले हिकिड़ी औरत आहे, उर्सुला औरत सां हिकिड़ो जेको आहे कर्नल ओरिलानो बेंदिया आहे जंहिंजो मेजर कैरेक्टर आहे। इन्हनि ॿिनि माण्हुनि सां इहा कहाणी शुरू थिए थी। उहे ॻोल्हनि था त यार हिकिड़ी असीं स्वांप में रहिया पिया आहियूं, चौधारी असांजे पाणी आहे, ख़ुश्की लभे कोन थी, किथे असां ॻोठु ठाहियूं, किथे पंहिंजो शहर वसायूं। पोइ उन्हनि खे हिकिड़ी ॻाल्हि में ख़बर पए थी त असांजा वॾा फलाणे हंधि रहंदा, पोइ उन जिदोजहद में निकिरनि था, ॻोल्हनि था, उहो उन्हनि खां बहरहाल नथो लभे। सालनि सालनि जे हिननि रोलाकियुनि खां पोइ बि उन्हनि खे उहा जॻह कोन थी लभे। पोइ हिकिड़ी जॻह ते अचनि था जेका हिनखे थोरी पसंदि अचे थी मौसम जे लिहाज़ खां, माहौलियात जे लिहाज़ खां। पोइ चवनि था त बाबा हिन जो नालो था रखूं मैकंडो, ऐं हाणे हीउ मैकंडो जो शहर हिते आबाद था कयूं। पोइ हुते बादामियुनि जा वण था पोखीनि, पोइ हुते ही वरी काक फाइटिंग, कुकड़नि जी मेल थी थिए, पोइ हुते माण्हू जी ईगो आहे, पोइ माण्हू जी प्राइड आहे, पोइ माण्हू में थोरी घणी पाण में मुक़ाबिलो आहे। पोइ हिकिड़ो दफ़ो हुनखे आरिलियानो खे उहो थिए थो, हुनजी जेका घर वारी हूंदी आहे उर्सुला, उहा वरी हुनखे थोरो ज़ाल मुड़ुस वारो जेको हक़ु हूंदो आहे उन में थोरो मामिलो थो थिए, त हीअ वरी उहो अॻिते हले थो। पोइ वरी कोई माण्हू हिनखे मेणो थो ॾिए, तूं हीअं आहीं तूं हूअं आहीं, पोइ हुनखे हीअ मारे थो विझे, वरी हुनजो जिन हिननि जे घर भूत या आत्मा जेका आहे उहा ईंदी थी रहे। बहरहाल हीउ हिकिड़ो अहिड़ो नाविल आहे जंहिंमें 7 जनरेशन साॻी फैमिली जा ॼमनि था, ऐं नाला सभिनी जा रिपीट था थियनि। पोइ उन्हनि में रुॻो नंढड़ो नंढड़ो को लफ़्ज़ हेॾां हेठि मथे करे, पोइ हिकिड़ा ऑरिलियानो बेंदिया आहिनि, ॿिया जोज़ आर्केडियो आहिनि, ॿिया जोज़ आर्केडियो सिगंदो आहिनि, ॿी उर्सुला अमांतारा आहे, ॿी वरी अमांतारा उर्सुला आहे। ईअं पोइ नालनि खे रिपीटेशन थी थिए। इन जे पुठियां बि हिकिड़ो हिन जो मक़सदु हो। बहरहाल पोइ इहा कहाणी हले थी 7 जनरेशन ताईं आहे। पोइ कर्नल ओरिलियानो बेंदिया जेको आहे उहो हुकूमत जे ख़िलाफ़ु थो थिए, उहो हिकिड़ो सिविल वार जो लीडर थो थिए, 32 जंगियूं थो करे, ऐं उन्हनि 32 जंगियुनि जा दास्तान आहिनि, पूरी जाग्राफी आहे हुनजी कोलंबिया जी पूरी तारीख़ खे गार्सिया मार्क्वेस इन में उथलाए थो, स्टोरी जे थ्रू खणी थो हले। उन में माण्हुनि जा विसविसा, वहम, यादूं, रीतूं, रस्मूं, सकाफ़त, उथण वेहण, नेचर सां प्यार, इहे सभु ॻाल्हियूं इन में थियनि थियूं। पोइ 1 जनरेशन, 2 जनरेशन, 3 जनरेशन, 7 जनरेशन ताईं इहा कहाणी हले थी। विछोड़ा था थियनि, मोहबतूं थियूं थियनि, शादियूं थियूं थियनि, हिजरत था थियनि, जंगियूं थियूं थियनि, अज़ाब था थियनि, आफ़तूं थियूं थियनि, जिदोजहद आहे, अज़म आहे, उमेद आहे, प्यार आहे, सिक आहे, विछोड़ा आहिनि। इहे सभु जेके यूनिवर्सल थीम्स आहिनि इहे गार्सिया मार्क्वेस खणी हले थो, ऐं उनखे वरी हिकिड़े आख़िरी जेको ॿारु ॼमे थो उन ते ख़तमु थो करे। ऐं इन ॿार ॼमण जे अख़्तिताम मां वरी इहो ज़ाहिर थो थिए त जीअं E.M. फॉस्टर चयो त जेको बेस्ट प्लॉट इन द वर्ल्ड उहो हूंदो आहे वो नेवर कंप्लीट्स। त उहो दुनिया में बेस्ट प्लॉट कंहिं बि नाविल जो उहो हूंदो आहे जेको कॾहिं बि इख़्तिताम पज़ीर न थिए, हिकिड़े अहिड़े मोड़ ते ख़तमु थिए जितां वरी हिकिड़ी नई कहाणी जनम वठी सघे। त हिन जो इख़्तिताम बि ईअं थो थिए, ऐं उते वरी हिकिड़ो नओं बेंदिया ॼमे थो, ऐं उते नाविल पूरो थो थिए, जंहिंजो मतिलबु आहे त वरी इहो बेंदिया अॻिते हलंदो, वरी पंहिंजी हिकिड़ी 8वीं जनरेशन में वरी इहे मामलात अॻिते वधाईंदो। त इहो हिकिड़ो मुख़्तसिर स्टोरी आहे इन नॉविल जी। केॾी सुठी तव्हां E.M. फॉस्टर जी तव्हां ॻाल्हि कोट कई, हुनजे एस्पेक्ट्स ऑफ द नॉविल में बि इहा साॻी ॻाल्हि चयल आहे। सो हाणे पाण अचूं था हिन किताब जे टाइटल ते, त इन टाइटल जे पोयां कहिड़ो फ़लसफ़ो आहे 100 Years of Solitude, थोरो हिन ते तव्हां नज़र। इहो ॾाढी फ़लसफ़ियाना ॻाल्हि आहे त अकेलाई जा 100 साल छो आहिनि, इहो ई नालो छो रखियो पंहिंजे गार्सिया मार्क्वेस पंहिंजे नाविल जो। असल में हिन नाविल में मंसूर इहो ॾेखारियो वियो आहे त इंसान जी जेका बुनियादी सची तस्दीक शुदा जेका हालत आहे न उहा अकेला आहे। हू चए थो ही नाता रिश्ता, ये जेके ह्यूमन रिलेशनशिप्स आहिनि, ही टाइज़ आहिनि जेके असां कंहिं न कंहिं तरीक़े सां
जीअं सिगमंड फ्राइड चयो आहे त हिकु इंसान जो ॿिए इंसान सां तालुक कंहिं न कंहिं गर्ज़ जे बुनियाद ते, जे गर्ज़ न आहे रिलेशन न आहे। इहा एॾी वॾी कड़ी हक़ीक़त आहे, उनखे ईअं ख़ूबसूरती सां बयानु करणु एॾनि वॾनि नॉवलिस्ट जो ई कमु थी सघे। गार्शिया मार्क्वेस चए थो त जेका कैफ़ियत इंसान सां ठहकी अचे थी, जेका इंसान जी खरी सची ऐं आउं चवंदुसि कड़ी कैफ़ियत आहे, उहा तन्हाई वारी आहे। हिन काइनात में, हिन धरती जे ॻोल्हे ते, कंहिं बि दुनिया जे सयारे ते इंसान बुनियादी तरह अकेलो, केर बि हुनजो साथी कोन्हे। हीअ सॼी जंग, हिन सॼी दुनिया सां मोह ॾियणु, पंहिंजा अज़ाब पंहिंजा ख्वाब, मुंहिंजा ख्वाब मंसूर जा ख्वाब नथा थी रहनि, मुंहिंजा अज़ाब मंसूर जा अज़ाब महसूसु नथा थी रहनि। थोरी घणी मदद हिते हुते मोहबत सिक प्रीत थिए थी, पर हू ॿुधाए थो, ॾिसो सॼे नाविल में हाणे ओरिला, कर्नल ओरिलानो बेंदी आहे, उनखे माउ जॾहिं उर्सुला जनमु ॾिए थी, कहिड़ी माउ चाहींदी मुंहिंजो ॿारु मूंखां हलियो वञे? हुनखे पंहिंजो जुनून थो अची वठे, जुनून वठेसि थो त बाबा मां जंग कंदुसि, मां हिन जे ख़िलाफ़ु आहियां, ऐं अथॉरिटीज़ जे ख़िलाफ़ु आहियां, ऐं एक्सप्लाइटेशन जे ख़िलाफ़ु आहियां, गवर्नमेंट माण्हुनि सां ज़ुल्म बि करे, हू सिविल लीडर बणिजी थो वञे। हाणे जीअं ई लीडर बणिजे थो, हू जंग मोह थो करे, छो त हुनजे पुठियां फ़ौजूं आहिनि, हुनजे पुठियां बाग़ी आहे रियासत जो। हाणे रियासत जे बाग़ी खे अॻिते हलणो आहे, पोइ हू दुनिया में तजुर्बा थो करे, नंढड़ो 14-15 सालनि 17 सालनि जो नौजवान निकिरे थो, ऐं उहो वरी उहो जॾहिं घर थो मोटे त उहो अराउंड 50 इयर्स जो आहे। पोइ केॾां वई माउ, केॾां वियो पीउ, केॾां वियो घर। ईअं हू ॿुधाए थो तक़रीबन हर कैरेक्टर में का न का अहिड़ी जबलत आहे, का न का अहिड़ी ख़ुसूसियत आहे, का न का अहिड़ी इडियोसिंक्रेसी आहे, का न का अहिड़ी डिस्टिंक्ट एट्रीब्यूट आहे, जंहिंजे करे हू हिक ॿिए खे मुयसरु न आहिनि। ऐं हिते हिकिड़ी फ़लसफ़ियाणी ॻाल्हि करणु चाहींदुसि, मौजूदु हुजण में ऐं मुहैया हुजण में फ़र्क़ु आहे, मौजूदु हुजण में ऐं दस्तियाब हुजण में फ़र्क़ु आहे। माण्हू मौजूदु हूंदा आहिनि, दस्तियाब न हूंदा आहिनि। दस्तियाब तॾहिं थींदा आहिनि जॾहिं हुननि जे वजूद ते तव्हांजो मुकमल हक़ु हुजे, तव्हां जॾहिं हुन जे वजूद खे माणे सघो, जॾहिं तव्हां हुनखे छुही सघो, प्यारु करे सघो, पंहिंजे क़रीब आणे सघो। ईअं त माण्हू सॼी दुनिया में मौजूदु आहिनि, हिक ई कमरे में माण्हू मौजूदु आहे, अजनबी आहे। रेल में माण्हू सीट ते हिक ॿिए जे साम्हूं वेठो हूंदो आहे, सॼे सफ़र में अकेलो हूंदो आहे। मौजूदगी ऐं दस्तियाबी में फ़र्क़ु आहे। त गार्शिया मार्क्वेस हिन में ॾेखारे थो, मौजूदगी त आहे पर दस्तियाबी कोन्हे, कोई कंहिंखे दस्तियाब कोन्हे। रिलेशनशिप रिमेन आउट ऑफ रीच, दे आर देयर, दे आर ऑन द प्लेन ऑफ, दे आर सेम विलेज, दे आर इन मैकंडो, दे आर इन देयर लाइफ। उहे उन्हनि जी ज़िंदगियुनि में आहिनि, पर उहे उन्हनि खे मुयसरु न आहिनि, मुयसरु नथो थियनि। ऐं जंहिंजे करे हू प्यार खे बि ईअं थो ॿुधाए। उन ते आउं बाद में मथां थीम जे क्वेश्चन ते ॻाल्हाए सघां, पर हिन में सॉलिट्यूड जो हू ॿुधाए थो, बाबा बेसिक ह्यूमन कंडीशन ऐं रियल ह्यूमन कंडीशन इहा ई अथव। जेतिरो इन खे जल्दी एक्सेप्ट कंदव ऐं सम्झंदव, तेतिरो ज़िंदगी गुज़ारण में आसानी थींदी। तेसिताईं माण्हू ॾिसो, माण्हुनि खे माण्हू न रुआरींदा आहिनि, माण्हुनि खे तवक़ुआत रुआरींदा आहिनि। जॾहिं असां माण्हुनि में घणियूं उमेदूं रखंदा आहियूं, तवक़ुआत रखंदा आहियूं, रिलेशनशिप्स में एग्ज़ेजरेटेड बिलीफ रखंदा आहियूं, पोइ असां आख़िर में रोईंदा आहियूं, पोइ बेवफ़ाई जा ताना ॾींदा आहियूं। असुल में हू ॿुधाए थो त बाबा दुनिया आहे ई बेवफ़ा, रिश्ता आथ त ज़रूरु आहिनि, पर इहे अथव कोन। तव्हां हिन दुनिया में बाबा अकेला आहियो। पुटु वॾो थींदो, शादी कराईंदसि, पंहिंजी घरवारी जो केयर कंदो, पंहिंजी फैमिली, पंहिंजी ॻाल्हि, पंहिंजो घर। कॾहिं कॾहिं चवंदो बाबा टाइम कोन्हे, मुंहिंजी वाइफ जॉब ते थी वञे। वरी धीअ वॾी थींदी, मुड़ुस जी केयर कंदी, मुड़ुस जे हली वेंदी। माउ केयर करे 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 थकी थी पए, हुनखे को पुटु मुयसरु नथो थिए। औरत जो पंहिंजो घर ई न आहे, मुड़ुस जे घर रहंदी आहे, वरी पुट जे घर रहंदी आहे, वरी नुंहं जे घर रहंदी आहे, वरी पोटे जे घर रहंदी आहे। इहे हक़ीक़तूं ॾिसो, इंसान जो ज़हन झंझोड़े थियूं छॾे। तॾहिं त हिनखे नोबेल प्राइज़ मिलियो, तॾहिं त हीउ वॾो नाविल आहे। एॾी गहराई सां इंसान जी नफ़्सियात खे डाइसेक्ट थो करे, इंसान जी नफ़्सियात खे एॾी गहराई सां सम्झे थो। इहे साइंस जी सच आहिनि। सिगमंड फ्राइड साइकोलॉजिस्ट हो, गार्शिया मार्क्वेस साइकोलॉजिस्ट त कोन हो, पर ॾिसो हुनखे इंसानी रूह जी, इंसान जे वजूद जी, इंसान जे शऊर जी, इंसान जी जबलतुनि जी, इंसान जे असलियत जी केॾी ख़बर आहे, केॾो वॾो सच आहे। माण्हू अकेलो आहे, रिश्ता आहिनि, माण्हू अकेलो आहे। रिश्ता आहिनि, दाइमी न आहिनि, रिश्ता आहिनि, पाइदार न आहिनि, रिश्ता आहिनि, का गैरंटी न आहे मुस्तक़िल हूंदा। पंहिंजो मुफ़ाद, पंहिंजी ॻाल्हि, पंहिंजो शौक़ु हर कंहिंखे प्यारो आहे, पंहिंजो जुनून, पंहिंजी एजेंडा, पंहिंजी पसंदि नापसंदि। ॾुखियो आहे, कड़ो आहे, मञण में ॾुखियाई थी थिए, पर गार्शिया मार्क्वेस ईअं थो थिए,
ज़रूरी न आहे असां हुन सां मुतफ़िक़ थियूं, पर हू ईअं थो चए त बाबा हीअ जीअं उर्सुला जेका हुई, जेका 100 साल रहे थी, 7 पीढ़ियूं ॾिसे थी, उहा आख़िर में बि अकेली आहे। 7 पीढ़ियूं पाले बि अकेली आहे, 7 ॿियूं पालींदी त बि अकेली। हर किरदारु अकेलो आहे। थोरी देरि जे लाइ हिक ॿिए सां गॾु ज़रूरु थिए थो, वरी हुनखे ज़िंदगी में पंहिंजा चॉइसिस करणा था। अकेलाई जे पोयां जेको फ़लसफ़ो आहे ऐं इन नॉवल जो जेको टाइटल आहे 100 Years of Solitude, हुन जे पोयां डॉक्टर साहब जिन तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, यकीनन तव्हां ज़रूरु इंस्पायर थिया हूंदा। ऐं एरिस्टोटल जी बि हिकिड़ी मशहूरु ॻाल्हि आहे, उहो चवंदो आहे त ओनली गॉड एंड बीस्ट कैन लिव अलोन, सिर्फ़ु ख़ुदा ऐं हैवान ई अकेला रही सघनि था, बाक़ी ॿियनि जे वस जी ॻाल्हि कान्हे। पर हिन किरदार में जेकॾहिं अगरि गार्शिया मार्किस खे ताक़त आहे त हू 100 Years of Solitude हिकिड़े किरदार खे ॾिए थो, त इहो कमाल हुन लेखक जो आहे ऐं इहो कमाल हुन नॉवलिस्ट जो आहे। हाणे असां अचूं था, जीअं साईं थीम्स जी ॻाल्हि कई, त साईं खां पुछंदासीं त हिन नॉवल जूं जेके अहम थीम्स आहिनि उहे कहिड़ियूं आहिनि, द मोस्ट इम्पॉर्टेंट थीम्स? हा साईं, थीम्स त इलाही आहिनि, पर सभ खां पहिरीं मां इहो चवणु चाहींदुसि त सेंस ऑफ रियलिटी ते हिन लिखियो आहे। गार्शिया मार्किस चए थो त जेका हक़ीक़त आहे न, उहा सिर्फ़ु रीज़न ऐं लॉजिक सां नथी सम्झी सघो। हू चए थो रीज़न ऐं लॉजिक सां हक़ीक़त खे तव्हां नथा सम्झी सघो। ऐं हुन वटि रियलिटी जो ॾाढो डिफरेंट कॉन्सेप्ट आहे। हू चए थो इंसान जी जेका रियलिटी थिए थी न, उहा हिकिड़ो त अक्रॉस द ग्लोब ओवर जनरलाइज़्ड हक़ीक़त न आहे, हक़ीक़तूं डिफरेंट आहिनि। जेका शइ मुंहिंजे लाइ कूड़ी आहे, तव्हांजे लाइ सची थी सघे थी, जेका तव्हांजे लाइ सची आहे। त हू इहो थो चए त हक़ीक़त बि रिलेटिव आहे, हक़ीक़त बि कॉन्टेक्सचुअल आहे, हक़ीक़त सब्जेक्टिव आहे, हक़ीक़त ईअं आहे जीअं मूंसां पियो थिए, हक़ीक़त ईअं आहे जीअं आउं पियो सम्झां। ॿियो हू चए थो त जीअं जनरली इहो ॿुधो वियो आहे त हक़ीक़त जो सॼो जेको बुनियादु आहे उहो रीज़न ऐं लॉजिक ते रखियलु आहे, मंतक ऐं सबूत ते रखियलु आहे, साइंसी तजिए ते रखियलु आहे। त हू चए थो न, हुन इहा ॻाल्हि बावर कराइण जी कोशिशि कई आहे त हक़ीक़त में ॿिया बि इलाही अहम अंसर आहिनि, तमामु घणा अहम फैक्टर आहिनि जेके रियलिटी खे शेप कनि था, उनजी तश्कील कनि था। उहे कहिड़ा आहिनि? उन में हू चए थो मज़हब, रिवायत, ट्रेडिशन, लेगसी, तारीख़, हिस्ट्री, सकाफ़त, कॉन्टेक्स्ट, मेमोरी, एक्सपीरियंसिस, तजुर्बा, तोहमात, सुपरस्टिशंस, वहम, फोकलोर, लोक अदब, आखाणियूं, कहाणियूं, कीअं तव्हांजो माइंड शेपअप थिए थो, कीअं तव्हां नंढड़ा ॿारोतण में ॿार हुआ त कहिड़े क़िस्म जूं स्टोरीज़ तव्हांखे पंहिंजी नानियूं ॾाॾियूं ॿुधायूं, उन्हनि सभिनी जो इम्पैक्ट रहे थो। तव्हांजी रियलिटी, तव्हांजी जेका कॉग्निटिव डेवलपमेंट थिए थी, उहा जेका ज़हन साज़ी थिए थी, जेके तव्हांजा कॉन्सेप्ट्स जुड़नि था, जेके तव्हांजा नज़रिया जुड़नि था, जेके तव्हांजूं सोचूं जुड़नि थियूं, जेके तव्हांजे ज़हन जा ज़ाविया जुड़नि था। इन करे ई जेको वॾो असांजो फिलासफ़र अशफाक़ अहमद राइटर हो, उन पंहिंजे प्रोग्राम जो नालो ज़ाविया रखियो। हू चए थो हक़ीक़त ज़ावियो आहे, हक़ीक़त हिकिड़ी एंगल आहे, हक़ीक़त उहा शइ आहे जेका तव्हांखे नज़र थी अचे। इन खे असां सभिनी जे लाइ साॻी हक़ीक़त नथा चई सघूं। जीअं इहो चइबो आहे त बाबा राति सभिनी जी साॻी आहे, पर ऊंद हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी आहे। ज़िंदगी सभिनी जी साॻी आहे, पर क़िस्मत हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी आहे। ज़िंदगी मौजूदु आहियूं सभु। सिमिलरली हू चए थो जेसि ताईं मेमोरी, परसेप्शन, फोकलोर, आखाणियूं, पहाका, सहावत, कचहरी, आइडियाज़, घर जा असर, बीमार जा असर, याददाश्त, तारीख़, इहे सभु शयूं जॾहिं पाण में जुड़ंदियूं, इवन वहम बि, वहम आहे न, जीअं मिसाल अमेरिका में हिकिड़ो वहम आहे त बाबा 13 नंबर जो जेको अंग आहे उहो निभाॻो आहे। हाणे हुते 13 नंबर जो अपार्टमेंट ई न हूंदो आहे, 11, 12, वरी 14 माण्हू 13 नंबर जो अपार्टमेंट ठाराईंदो, कोई वठंदो ई कोन। असांजे चवंदा हुआ पादर ऊंधो पियो आहे, हाणे तुंहिंजो अॼु यार कोन को नुक़सानु थींदो, निभाग थींदो। ऐं बाबा राति जो ॿुहारी न ॾियो, छो चए सॼो भाग हलियो वेंदो। माण्हुनि जे लाइ भली इहे खिल जहिड़ियूं ॻाल्हियूं हुजनि, पर गार्शिया मार्किस चए थो इन्हनि सभिनी जो माण्हू जे कॉग्निशन ते असरु हूंदो आहे। हू उन असर खां ॿाहिरि नथो निकिरी सघे। इन करे हू हक़ीक़त खे इन्हनि सभिनी जेके शयूं आहिनि इन्हनि खे मिलाए उन खां पोइ हू पंहिंजी हक़ीक़त जो डिटरमिन कंदो त मुंहिंजे लाइ हक़ीक़त कहिड़ी आहे। ऐं हिन नाविल जा किरदार ईअं कनि था। हुननि ॾे उहो जेको सुपर नेचुरल एलिमेंट आहे, जिन जेको गुज़ारे थो वञे हुननि जो भाती, वरी उनखे ॾिसनि था मैजिकल रियलिज़म जे थ्रू, त उहो अचे पियो, घुमे पियो, ॻाल्हाए पियो, कचहरी पियो करे, मौजूदु आहे। मेलाकाइदस हिकिड़ो कैरेक्टर आहे जेको जगलर हूंदो, जेको सर्कस खणी ईंदो मेकंडो जे शहर में ॿी दुनिया खां, उहो उनजी आत्मा वरी मेकंडो में रहिजी थी वञे। उहा वरी ओरेलियानो जूनियर सां वेठो थो कचहरी करे। उहे हिकिड़ा संस्कृत ॿोली में हिकिड़ा लिखियल आहिनि पुराणा
ख़त दस्तावेज़ उहे उनखे पढ़ण में पढ़ण में मदद थो करे। त इहा मां गुज़ारिश थो कयां त हुन वटि जेको हिकिड़ो पहिरियों जेको थीम आहे उहो रियलिटी जो आहे, ॿियो जेको थीम आहे उहो लव जो आहे। हू चए थो लव मोस्ट इम्पॉर्टेंट शइ हिन काइनात में, जेकॾहिं का अहम तरीन शइ आहे त उहो इश्क आहे, उहा मुहबत आहे। ईअं ई शाह अब्दुल जीअं चयो आहे न, कैफ़ धारां कोए रहे कीन जहान में, इहो ई कैफ़ आहे रूमी वटि। इहो कैफ़ गारशा मार्कोस चए थो इहा ई असुल असास आहे, इहा ई इंसान जी असुल मिल्कियत आहे, इहा ई कम वारी शइ आहे, इहो ई अकेलो सरमायो आहे हिन काइनात में। हू चए थो प्यार पोइ केॾो बि नंढड़ो छो न हुजे, केॾो बि थोरो छो न हुजे, केॾो बि फ्लीटिंग छो न हुजे, केतिरो बि एफिमेरल छो न हुजे, केतिरे बि थोरनि सेकंडनि जे लाइ छो न हुजे, प्यार ज़रूरी आहे। ऐं प्यार छा आहे? प्यार उहो आहे जिते नफ़रत न हुजे, नफ़रत जी अदम मौजूदगी प्यार आहे। ऐं हू ॿुधाए थो गारशा मार्कोस जी दुनिया में, हिन अकेलाई जा 100 साल नाविल में, प्यार हिकिड़ी निजात बणिजी नथो अचे, बल्कि हू चए थो प्यार हिकिड़ो सूर आहे, प्यार हिकिड़ो दर्द आहे, प्यार इंतज़ारु आहे, प्यार उन शइ जो इंतज़ारु आहे जेका कॾहिं अचणी ई न आहे। इनखे मूंखे यादि अचे थो त फैज़ साहब हिकु हंधि चयो हो त तेरे आने का इंतज़ार रहा उम्र भर मौसम बहार रहा। चए थो असांजी त सॼी उमिरि बहार जे मौसम जीअं हुई, छो त तुंहिंजे अचण जो इंतज़ारु हो, तुंहिंजे अचण जी उमेदु हुई न, उन इंतज़ारु असांजी ज़िंदगी खे बहार बणाए छॾियो। ऐं मूंखे इहो बि यादि अचे थो त नुसरत फ़तेह अली खान कंहिं पंहिंजे कलाम में चयो आहे त तुम हमसे एक वादा करो, एक वादे पे उमिरें गुज़र जाएंगी, त हिकिड़े वाइदे ते बि उमिरूं गुज़ारे सघजनि थियूं। ऐं शाह अब्दुल लतीफ़ भटाई फरमायो आहे त न को संधो सूर, न को संधो सिक, इश्क नाहे अदद उॼाणी पाण लाइ। त सूर खे ऐं सिक खे चए थो मापे ई नथा सघूं, पोइ पंहिंजी पुॼाणी पाण लहंदो। इन करे गारशा मार्कोस बि चए थो त जे हिन दुनिया खे क़ाइमु रखिणो आहे, शयुनि खे क़ाइमु रखिणो आहे, ॻोठनि खे क़ाइमु रखिणो आहे, कम्यूनिटीज़ खे क़ाइमु रखिणो आहे, त प्यार खां सवा वो चवंदा आहिनि न, आंखों में बरसात अधूरी रहती है, प्यार बिना दुनिया आहे हिकु वीराना, प्यार बिना हर बात अधूरी रहती। त प्यार न हूंदो त सभु शयूं इनकम्पलीट हूंदियूं। ऐं टियों वरी हू जेका इम्पॉर्टेंट ॻाल्हि ॿुधाए थो, थीम जेको आहे उहा टाइम। हू चए थो टाइम जेको आहे न उहो लाइनियर कोन्हे, टाइम सिक्लिकल आहे, टाइम विशस सर्किल आहे, टाइम गोल पियो फिरे। वो चए पियो न, इस उम्र में वक्त तो कटता नहीं, दायरे तो बनते हैं। ही दायरा है, असीं दायरनि में पिया रहूं। देर आर साइकिल्स एंड देर आर सर्किल्स। सर्किल्स में वक़्तु असीं सम्झूं था अॻिते पोइते आहे, हू चए थो अॻिते पोइते न आहे। जेको पास्ट आहे इहो ई फ्यूचर आहे, जेको फ्यूचर आहे इहो ई पास्ट आहे। प्रेज़ेंट अलाए छा आहे, कॾहिं पास्ट आहे कॾहिं फ्यूचर आहे। हू चए थो टाइम लाइन में अॻिते नथो वधे जीअं असीं सम्झूं था, मोटी मोटी थो अचे, हिकिड़ो दाइरो थो बणाए। हिकिड़ी जनरेशन आई बेंदिया जी, बेंदिया फैमिली जी, ॿी जनरेशन आई, बेंदिया फैमिली जी टीं जनरेशन आई, नाला बि उहे ई थो रखे। चए थो नालनि मटाइण सां छा थींदो, माण्हू उहे ई आहिनि, वक़्तु उहो ई आहे, शाम उहा ई आहे, सुबुह उहो ई आहे, अज़ाब उहो ई आहे। नौशी गिलानी चयो आहे न, तुमने तो सिर्फ़ ख्वाब देखे हैं, हमने उनके अज़ाब देखे। त उहो गारशा मार्कोस बि इहो थो चए बाबा वक़्तु गुज़रेव कोन थो, त ई गुज़री था वञूं, असीं गुज़री था वञूं। वक़्तु बीठो आहे, पोइ असां चऊं था यार वक़्तु गुज़री वियो, हालांकि असां गुज़री वियासीं। असांजा अबा ॾाॾा हुया, तॾहिं बि मंझंदि हुई, शाम हुई, राति हुई, सुबुह। इहे पहर मिड़ई पिया मटिजनि। हू चए थो वक़्त खे तव्हां शिकस्त नथा ॾियो, इट्स इन्फिनिट, इट्स इटर्नल, ऐं तव्हां पिया फिरो गुज़रो। इन इहा बि हिकिड़ी वॾी ॻाल्हि करे थो। ऐं उन खां पोइ वरी इहो बि चवे थो मौत ख़ौफ़नाक न आहे, डेथ इज़ नॉट फ्राइटनिंग, लाइफ इज़ फ्राइटनिंग। जीअं कंहिंजो कपलेट मूंखे यादि थो अचे न, मौत बरहक सब पे आती है, ज़िंदगी क्यों सब पे नहीं आती। ज़िंदगी त सभिनी ते नथी अचे, सभिनी खे उहे सुख, उहे मज़ा, उहे अयाशियूं, उहे तख़युल, उहे सभिनी खे त नथा मिलनि। मौत त सभिनी ते हिकु जहिड़ो थो अचे, सभु मरियो वञनि, पर ज़िंदगी कंहिं कंहिं ते थी अचे, या जंहिंखे हुनजो ॾांहुं मिली वञे त उहो ज़िंदगी खे पाण न करे थो। त हू चए थो मौत सोलो आहे, एक मौत का धंधा बाकी है, जब चाहेंगे निपटा लेंगे, तुम अपनी करनी कर गुजरो, जो होगा देखा जाएगा,
उहो फेस साहब चए थो त मौत ख़ैरु आहे, जॾहिं आयो त उनखे ॾिसी वठंदासीं, पर असुलु ॻाल्हि त ज़िंदगी जी आहे न भाउ। सभु सूरत हयाती सां आहिनि न, सभु सूरत हिन पंहिंजे वजूद सां आहिनि न, सभु सूरत पंहिंजे हुजण सां आहिनि न। मिर्ज़ा ग़ालिब चयो आहे, नथा कुछ तो ख़ुदा था, न होता कुछ तो खुदा होता, डुबोया मुझको होने नहीं, न होता मैं तो क्या होता। त इहा एग्ज़िस्टेंशलिस्ट टच बि हिन नाविल में आहे, जंहिंमें वजूद जो क्राइसिस आहे, जंहिंमें माण्हू माना जी तलाश में आहे, मक़सद जी तलाश में आहे, ऐं सम्झे थो त हीअ सॼी ज़िंदगी अपसर्ड आहे, मीनिंगलेस आहे, एक्सीडेंटल आहे, अपसर्ड आहे, अजाई आहे, छसी आहे, मक़सदु आहे कोन अहिड़ो को प्रॉपर, बसि आया आहियूं त गुज़ारणी आहे। जीअं सार्त्रे चयो त लाइफ इज़ अ डेथ सेंटेंस अवॉर्डेड फॉर द सिन्स दैट वी हैव नॉट कमिटेड। त पोइ हाणे इहा ज़िंदगी आहे, पोइ इहा ज़िंदगी गुज़ारणी त आहे न, हाणे माण्हू छा कंदो। जीअं माण्हू रिटायर थींदो आहे न, पोइ चवंदो आहे यार हाणे को धंधो धाड़ी खोलियां, भला टाइम कीअं गुज़ारियां जेसिताईं मरां। त रिटायरमेंट खां पोइ माण्हू मरंदो, के अॻे मरी वेंदा आहिनि, पर घणे भाङे त इहो हिकिड़ो वॾी रियलिटी आहे त बाबा अपसर्डिटी बि आहे, हेॾो ज़ुल्म आहे, हेॾो इस्तहसाल आहे, हेॾी ज़्यादतियूं आहिनि, हेॾी अणबराबरी आहे, हेॾी नाइंसाफ़ी आहे, हाणे करे बि कुझु नथा सघूं, इन खे ख़तमु बि नथा करे सघूं, पोइ नतीजे में ड्रेड आहे, नौज़िया आहे। त इहा ड्रेड ऐं नौज़िया जेका आहे, जेका अपसर्डिटी आहे ज़िंदगी जी, मक़सदु कोन्हे, ऐं असां बि हज़ारे मश्किरियूं पिया कयूं ज़िंदगी खे गुज़ारण लाइ, ऐं हमेशह ख़ुशि थियण खे पोस्टपोन कंदा आहियूं। शादी कंदुमि पोइ ख़ुशि थींदुमि, डिग्री मिलंदी पोइ ख़ुशि थींदुमि, वरी ॿार थींदा पोइ ख़ुशि थींदुमि, पोइ ॿार वॾा थींदा पोइ ख़ुशि थींदुमि, पोइ सभु कुझु त थिए थो, पोइ ख़ुशि कोन था थियूं। पोइ वरी थिए थो ॿी शादी कंदुमि पोइ ख़ुशि थींदुमि, पोइ वरी ख़बर थी पएसि त न बाबा ॿिनि शादियुनि में त वरी ॿियो अज़ाब आहे, हिकिड़ी झले थी बीहे, ॿी कुटे थी। त इहे ॻाल्हियूं बि थियनि थियूं। त हिन नाविल में इहो ॿुधायो अथई त ज़िंदगी ख़तरनाक आहे, मौत ख़तरनाक न आहे। मौत सांचो आहे, मौत सवलो आहे। मौत ईंदो मरी वेंदासीं, यू डोंट नो कीअं ईंदो, केॾी महिल ईंदो, किथे मिलंदो, किथे मुलाक़ात थींदी, अचानक ईंदो, कीअं ईंदो, इन जे करे ख़बर बि कान्हे, मज़े में आहियूं, मरणु सवलो आहे। ज़िंदगी थिए थो ॾाढी ॾुखी आहे। ऐं मूंखां केरु पुछे गारशा मार्कोइस त इहे लफ़्ज़ न चया, पर आउं गारशा मार्कोइस जे अहसास खे कीअं चई सघां थो, त हू चए थो बाबा ज़िंदगी जेका आहे न, उहा जीअं कंडनि तां माखी चटणी, कंडनि ते माखी हारियल आहे, मज़ो अथसि, मिठी आहे, पर चटणी आहे, ज़ुबान ज़ख़्मी थींदी। ऐं चए थो रिश्ता कोन, इंसानु बुनियादी तरह अकेलो, ऐं जेतिरो जल्दी इन ॻाल्हि खे सम्झंदो ओतिरो हुनखे फ़ाइदो आहे। मैजिकल रियलिज़म जेको आहे न, उन खे हिन ॾाढो यूज़ कयो आहे। ऐं मैजिकल रियलिज़म में इहो थो चवे त बाबा के शयूं सुपर नेचुरल आहिनि, सभु कुझु विज़िबल न आहे, सभु कुझु ओब्लिवियस न आहे, सभु कुझु असांजे अॻियां न आहे, सभु कुझु मौजूदु न आहे, ऐं जेको मौजूदु न आहे उहो बेहक़ीक़त आहे, असांखे नज़र नथो अचे। फ़िलहालु असां उनखे साइंटिफिकली प्रूव न करे सघूं। पोइ उन में कई जेके सत नसुल हुया, जीअं मूं गुज़ारिश कई, जनरेशन्स हुआ बेंदिया फैमिली जा, उहे अचनि था, पोइ उन्हनि जा वॾा मरी था वञनि, वरी उहे आत्मा जी सूरत में मोटी था अचनि, वरी हुन सां कचहरियूं था कनि, न्यापा था ॾियनि, ॻाल्हियूं ॿोलियूं था कनि, गुफ़्तगू थी थिए। त गारशा मार्कोस इहो थो चवे त हक़ीक़त फ़क़ति मंतक ऐं अक़लियत ते ॿधल न आहे। हक़ीक़त में परसेप्शन बि आहे, सुपरस्टिशन बि आहे, वहम, फोक लोर, लोक अदब, आखाणियूं, कहाणियूं, किस्सा, परियूं, देव, जिन, भूत, जीअं तव्हां वॾा था थियो कीअं तव्हांजी कॉग्निशन थी थिए ज़हन जी, इहे सभु चए थो रियलिटी खे शेपअप कंदा। ऐं हक़ीक़त सभिनी जे लाइ साॻी न आहे, हक़ीक़तूं डिफरेंट बि थींदियूं। हिकिड़ो माण्हू जेको परियां बीठो हूंदो उहो चवंदो हीउ जेको अंगु लिखियलु आहे इहो 9 आहे, जेको हेॾां बीठो हूंदो उहो चवंदो 6 आहे, ॿई सही आहिनि। हिकिड़ो माण्हू जेको जहाज़ मां पंहिंजो घरु ॾिसंदो उहो चवंदो मुंहिंजे घर जी छित आहे, जेको हेठि बीठो हूंदो उहो चवंदो त न टीयर खे डर पिया नज़र अचे। त इहे परसेप्शन्स आहिनि, परसेप्शन्स ऐं रियलिटी में बि फ़र्क़ु आहे। वरी उहो कंहिं ॿिए सेशन में माण्हू ॻाल्हाए सघे थो, पर फ़िलवक़्तु इहे कुझु अहिड़ा चंद अहम थीम्स आहिनि जेके मूं ॿुधाया, गुज़ारिश कई। द मोस्ट इम्पॉर्टेंट थीम्स जेके हुयूं, मैजिकल रियलिज़म हो, लव हो, सॉलिट्यूड हो। हाणे इन खे ई ॾिसी करे जेको टाइम फ्रेम ते साईं ॻाल्हायो त इट इज़ अ विशियस सर्किल। सो इन ते ई हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त कोटेशन आहे किताब में, हू चवे थो त यू एंड आई एग्ज़िस्ट एट दिस मोमेंट, दैट इज़ इनफ फॉर मी। दैट इज़ इनफ नॉट फॉर मी। जंहिं घड़ीअ में तूं ऐं मां ज़िंदा आहियूं,
इन्ही घड़ी खे दवाम आहे। हूअं बि ज़िंदगी मंसूर साहब जी जी हूअं बि ज़िंदगी घड़ियुनि में आहे न। हिकिड़ी टर्निंग पॉइंट घड़ी में थींदी आहे, इश्क बि घड़ी में थींदो आहे। हिकिड़ो लम्हो हूंदो आहे जंहिंमें माण्हू कोई वणी वेंदो आहे, को मक़सदु वणी वेंदो आहे, का ॻाल्हि वणी वेंदी आहे, का इंस्पिरेशन मिली वेंदी आहे, उहा मोमेंट हूंदी आहे, हिकिड़ी मोमेंट हूंदी आहे। इन करे हू चए थो त इन घड़ीअ खे माणणु सिखूं, माणणु सिखूं, इनखे इन जी उहो हाईएस्ट लेवल ते माणणु सिखूं। इन करे जेको तव्हां कोटेशन चयो त यू एंड आई एग्ज़िस्ट इन दिस मोमेंट, दैट इज़ इनफ। बाक़ी ही दुनिया में जेको बि जंगियूं थियूं हलनि इहे हूंदियूं, ठीकु आहे न, पर तुंहिंजो मुंहिंजो हुजणु। ऐं ॿिए हंधि चए थो द सीक्रेट ऑफ गुड ओल्ड एज, द सीक्रेट ऑफ गुड ओल्ड एज इज़ अ पैक्ट, ऑनरेबल पैक्ट विथ साइलेंस। चए थो जीअं पोणा थियो न त चुप थियणु सिखो, जेतिरो चुप थींदव न ओतिरो इज़त बरक़रार रहंदा। छो जो जॾहिं पोड़ो थींदो आहे न माण्हू त पोइ ॿार चवंदा आहिनि बाबा तूं चुप करे वेह, तोखे ख़बर नथी पए, अमा तुंहिंजो कमु न आहे, नई ॻाल्हि पिया कयूं असां स्काइप जी हाइब्रिड लर्निंग जी ॻाल्हि पिया कयूं, अमा तोखे ख़बर न आहे। पोइ असां इरेलेवेंट थी वेंदा आहियूं थोरा। पोइ चए थो जेकॾहिं हाणे इज़त सां वक़्तु गुज़ारिणो आहे त पोइ माण्हू थोरो ख़ामोश थियणु सिखे। ख़ामोशी चए थो वॾी नेमत आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में आउं वरी इहो चवंदो आहियां त दुनिया में जेको मोस्ट वोकल साउंड आहे उहो ख़ामोशी जो हूंदो आहे। आओ चुप की ज़ुबान में नासिर, इतनी बातें करें कि थक जाएं। ख़ामोशी जहिड़ो ॻाल्हाईंदी आहे अहिड़ो लफ़्ज़ न ॻाल्हाए सघंदा। ॿियो हिन नॉवल में हिकिड़ो पावरफुल थीम आहे जेको पावर ऐं पॉलिटिक्स ते आहे त हाउ डिड गार्शिया मार्किस डिपिक्ट पावर एंड पॉलिटिक्स इन दिस नॉवल। उहो त साईं ॾिसो न, हीअ जेके बेंदिया फैमिली आहे सॼी, इहा फैमिली बाग़िन जी आहे, बग़ावत वारी फैमिली आहे। इन्हनि में हर बेंदिया कैरेक्टर जे हर जनरेशन जे जीन्स में, ऐं जीन जे अंदरि वरी हिकिड़ो अॼुकल्ह ॿुधाइनि था मीम हूंदो आहे, एमी उहो वरी जीन खां बि को नंढो आहे। उन मिमेटिक मीम में अंदरि हिननि जी ब्लड में बग़ावत हुई, ज़ुल्म जे ख़िलाफ़ु, नाइंसाफ़ी जे ख़िलाफ़ु, रियासती ॾाढ जे ख़िलाफ़ु, हर उन ॻाल्हि जे ख़िलाफ़ु जेको माण्हुनि जे नुक़सान में हुजे। इन करे 7 जनरेशन्स विढ़नि थियूं ऐं उन्हनि ॿुधायो आहे त जेका रियासती मशीनरी आहे उहा माण्हुनि जा हक़ फॿाए थी, इट्स अ टूल ऑफ एक्सप्लाइटेशन, उहो माण्हुनि जो इस्तेसाल करे थी। बनाना फैक्ट्री उते लॻाइनि था अची, माण्हुनि जा 3000 लाश गुम करे था छॾीनि। उहो ॾेखारे थो त इहे ज़ुल्म, बर्बरियत, ॾाढ, इस्तेसाल माण्हुनि सां थिया। उनजी वॾी हिस्ट्री ऐं क्रॉनिकल आहे हीअ जेको नॉवल आहे, ऐं उहो उनखे असांखे कोलंबिया जे तारीख़ जी ख़बर पए थी। ऐं ख़ासि तौर ते लैटिन अमेरिकन जेके मुल्क आहिनि उन्हनि जी जेके उन्हनि उते जेके डेस्पोटिज़म रहियो, जेका बर्बरियत रही, जेका आपेशाही रही, जेका पिदरशाही रही, जेके अहिड़े क़िस्म जा मामला रहिया जंहिंमें माण्हुनि खे सबजुगेट कयो वियो, उन्हनि जे फ्री विल न ॾिनो वियो, उन्हनि खे उन्हनि जा राइट्स यूज़अप कया विया, फॿाया विया। त उनजी हिकिड़ी तवील वॾी कहाणी आहे। सॼे नाविल में इहा ॻाल्हि हले थी ऐं सॼे नाविल में वेड़ आहे। बट जीअं मूं तव्हांखे ॿुधायो 32 सिविल वार्स करे थो कर्नल ऑरेलियानो बेंदिया, ऐं सॼी ज़िंदगी एक्ज़ाइल में थो रहे, जलावतन थो रहे, उनखे माराइण जा अटेम्प्ट था थियनि, बदिजे थो, उफ़ा वटि पकड़ वॾो। हीअ जीअं असां वटि मोहम्मद उस्मान डीपलाई लिखियो आहे सांगड़ नाविल, वॾो ड्रामेटिक नाविल आहे न साईं। हिकिड़े लम्हे में माण्हू खे रखण ते दिलि नथी थिए। ऐं गॾोगॾु वरी प्यार मुहबत जा किसा बि, विछोड़ा बि, वरी सिक प्रीत बि, फैमिली फैब्रिक कीअं फैमिली में अंदरि, त आहे कमाल जी ॻाल्हि आहे। ऐं ख़ुदि अदब ऐं फिक्शन त यानी कि वॾी ॻाल्हि आहे साईं। उहे त वरी अहिड़ो मज़ेदार शइ आहे जंहिंमें तव्हां कोड़े खां कोड़ियूं हक़ीक़तूं वॾे मज़ेदार तरीक़े सां माण्हुनि ताईं ॿुधाए सघो, पहुचाए सघो था। ठीकु आहे। त लिटरेचर इन करे ई त पावरफुल आहे, लिटरेचर खां डिॼंदा आहिनि। छो त लिटरेचर शेख हयात जा गीत ज़िंदा हूंदा। बिल्कुलु, हाँ साईं, बिल्कुलु। लिटरेचर हैज़ ऑलवेज चैलेंज द सिस्टम। लिटरेचर हमेशह रिलेवेंट आहे। हा, पावर आहे लिटरेचर खे, ऐं हर दौर में रहियो आहे। इहो सार्थर ई हो जंहिंखे गिरफ़्तार करण जे लाइ जॾहिं डेगाल खे चयो वियो त सार्थर खे गिरफ़्तार कयो, त सार्थर खे जे लाइ चयो वियो सार्थर फ्रांस आहे, फ्रांस खे कीअं असां क़ैद करे सघूं था। सो उमेदु आहे त तव्हांखे हीअ नॉवल, हिन जी कहाणी, हिन जा थीम्स सभु सम्झ में आया हूंदा ऐं पसंदि आया हूंदा। ऐं हाज़िर थींदासीं ॿिए दफ़े कंहिं ॿिए महिमान सां, कंहिं ॿिए किताब सां। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी।